इहो वफ़ात करे विया। थैलेसीमिया जी बीमारी हुई, रत पंहिंजी माना न पई ठाहिनि। असां ग़रीब हुयासीं, वॾियूं रिपोर्टूं न कढाए सघियासीं, पोइ असांखे हुते दाख़िला न कई। रत न मिलियो। हा, हुननि खे ओचितो माना ईअं तकलीफ़ माना वधी वई, बेचैनी घणी वधी वई, उनजे करे वरी मूं वफ़ात कई। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, माया सनागुल तां ॾिसी रहिया हो न्यू मेहरान न्यूज़ और कयूं था ख़बरनि ॾांहुं। ख़बर शामिल कई पिया रतो देरो में रिपोर्ट एहसान बोसार जी। रतो देरो भरिसां ॻोठ वसायो भुट्टो में पोरियत अयाज़ अली भट्टी जा 3 ॿाड़ा पुरअसरार बीमारी सबबि फ़ौत। पोरियत अयाज़ अली भट्टी जो सरकारी अस्पतालनि में ॿारनि जो इलाज न थियण ते ॾुख जो इज़हार। अयाज़ अली भट्टी मीडिया अॻियां ताईं चयो त मूंखे 3 ॿारनि जो औलाद हो, 2 ॿाड़ा रत न ठहण वारे पुरअसरार बीमारी में फ़ौत थी विया। लाड़काणो समेत ॿियनि सरकारी अस्पतालनि में इलाज लाइ ॿाड़ा खणी वियसि, पर मुख़्तलिफ़ क़िस्मनि जूं महांगियूं टेस्टूं लिखी ॾिनियूं वयूं, जेके न कराए सघियसि। अयाज़ अली भट्टी वधीक चयो त भाटी आहियूं, 3 ॿारड़ा हुया मुंहिंजा, रत जा मरीज़ हुया। रत चढ़ंदे चढ़ंदे रत न पियो मिले त मुंहिंजा 3 ॿार वफ़ात करे विया। पहिरियों ॿारु हुयो साल जो, ऐं ॿियों ॿारु हुयो जेको मुंहिंजो उहो 10 सालनि जो हुयो, ऐं टियों ॿारु जेको छोकिरी हुई मुंहिंजो 6 सालनि जी हुई। 3 मुंहिंजा इहे वफ़ात करे विया। थैलेसीमिया जी बीमारी हुई, रत पंहिंजी माना न पई ठाहिनि। साॻी बीमारी, उहा ई साॻी बीमारी माना। ये तव्हां लाड़काणे जेको थैलेसीमिया जो वार्ड आहे उते हिननि खे वठी विया? हुनखे हिते बि वठी विया, ऐं उन्हनि चयो त बाबा चए हाणे हे रिपोर्ट या हो रिपोर्ट, वॾियूं रिपोर्टूं कढाए अचो। असां ग़रीब हुयासीं, वॾियूं रिपोर्टूं न कढाए सघियासीं, पोइ असांखे हुते दाख़िला न कयूं। रत जेका चढ़े पई त उहो किथां पिया कयो? बसि पंहिंजी उतो ख़ुदा वास्ते वठूं पिया, जाथऊं मिले पई त हुननि खे चढ़ायूं पिया। पहिरियों ॿार जेको फ़ौत थियो हुनजो नालो छा हो? मोहम्मद सईद। ॿियो ॿार जेको 10 सालनि जो हो त हुनजो नालो? मोहम्मद ज़मान। न्याणी जेका? मिनसा। अच्छा, ही जेके 2 ॿारड़ा कॾहिं फ़ौत थी विया? हे हाणे हिकिड़ो मुंहिंजे ख़्याल में 6 तारीख़ हुयो, ॿियो मुंहिंजे ख़्याल में त 22 तारीख़ हुयो। अच्छा, हिन ई महीने में? हा, रत न मिलियो। अच्छा। हा, हुननि खे ओचितो माना ईअं तकलीफ़ माना वधी वई, बेचैनी घणी वधी वई, उनजे करे वरी मूं वफ़ात करे विया। केतिरे टाइम खां रत न मिली सघी? हिननि खे कम से कम 15 ॾींहं न थियो।